बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे प्रीपोज़िशन जे कोर्स खे वधाईंदे पार्ट नंबर 2 सां हाज़िर आहियूं। इंशाअल्लाह हिन क्लास में पाण ऑन टू जे मुतलिक़ सिखंदासीं त ऑन टू छा, इन जो यूज़ कीअं ऐं किथे कबो आहे ऐं इन जा रूल केतिरा आहिनि। इहो सभु कुझु पाण डिटेल में इन क्लास में सिखंदासूं। लेकिन हाँ, इन खां पहिरीं बि असीं हिकु ऑन जे मुतलिक़ क्लास ठाही हुईसीं जंहिंमें पाण ऑन खे डिटेल में सम्झो हुयो ऐं इन जा हर रूल खे डिटेल में डिस्क्राइब कयो हुयो। जेकॾहिं उहो क्लास अव्हां खां मिस थी चुकी आहे त उन जो लिंक बि असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, जंहिं ते अव्हां क्लिक करे उहो पंहिंजी क्लास ॾिसी सघो था। त अॼु वरी हिन क्लास में पाण ऑन टू खे डिटेल में समझंदासूं ऐं इन जा रूल बि ॿुधाईंदासीं त केतिरा रूल ऐं इन्हनि जो यूज़ कीअं कबो आहे। हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो या पहिरियों दफ़ा इहो वीडियो ॾिसी रहिया आहियो त हिनमहिल पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटण ते क्लिक करियो ताकि अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक करे असांखे सपोर्ट करियो ताकि असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं त असां वटि आहे प्रीपोज़िशन। प्रीपोज़िशन छा आहे, इन खे असीं पोइ क्लास में डिटेल में डिस्क्राइब करे चुका आहियूं, इन खे डिटेल में समझी चुका आहियूं। लेकिन हिन क्लास में पाण सिखंदासीं प्रीपोज़िशन में यूज़ ऑफ ऑन टू जो। ऑन टू जो इस्तेमालु मुतलिक़ ही क्लास आहे ऐं ऑन टू खे डिटेल में सिखंदासीं। ॾिसो, ऑन टू ॿिनि लफ़्ज़नि सां ठहियो आहे, हिकिड़ो आहे ऑन, ॿियो आहे टू। ऑन जे मुतलिक़ त असां पोइ क्लास में डिटेल में सिखिया हुआसीं, लेकिन हिन क्लास में ऑन टू जे मुतलिक़ सिखंदासीं। ऑन टू जो ॿ तरीक़नि सां डिफरेंट यूज़ हूंदो आहे। देयर आर टू डिफरेंट यूज़ ऑफ ऑन टू, मतिलबु त ऑन टू जा ॿ मुख़्तलिफ़ क़िस्म जा इस्तेमाल आहिनि। उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि खे वन बाय वन करे डिटेल में सिखूं था। पहिरें नंबर ते असां वटि आहे इंस्टेड ऑफ ऑन, मतिलबु त ऑन वारी जाइ ते असीं ऑन टू जो इस्तेमालु करे सघूं था। ॾिसो, ऑन वारी जाइ ते असीं ऑन टू जो इस्तेमालु तॾहिं करे सघूं था जॾहिं असांखे ऑन जी ख़बर हुजे। ऑन जो मतिलबु त कंहिं बि शइ ते जॾहिं का बि शइ पियल हुजे उन वक़्तु पाण ऑन जो इस्तेमालु कंदा हुआसीं। लेकिन हाणे असांखे उन जाइ ते ऑन टू जो इस्तेमालु करणो आहे त उहो कीअं थींदो। जेकॾहिं का बि शइ हुजे, उन शइ ते जेकॾहिं का शइ पियल हुजे त पाण ऑन जो इस्तेमालु कंदा हुआसीं। लेकिन उहो शइ मूवमेंट में अची उते पवे तॾहिं असीं हुते ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। सम्झ में अची वियो हूंदो त ऑन टू जो इस्तेमालु असीं ऑन वारी जाइ ते कॾहिं कंदा आहियूं। ॾिसो, का बि शइ पियल आहे, उन जे मथे का शइ रखियल आहे, सकून जे हालत में आहे ऐं उहो असां ॾिठी तंहिं टाइम उन जाइ ते पियल हुई त हुते असीं ऑन जो इस्तेमालु कंदा आहियूं। लेकिन जॾहिं असीं ॾिठो त का शइ हलंदे हलंदे कंहिं जाइ ते वेही रही त हुन जाइ ते असीं ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं, छाकाणि त जेका शइ जे मथे पियल आहे उन खे पाण मूवमेंट में ॾिठो त इन लाइ पाण हुन जाइ ते ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं। एग्ज़ाम्पल में इन खे डिटेल में सम्झंदा आहियूं। नंबर 1 ते असां वटि आहे ही क्लाइम्ड ऑन टू द रूफ, ही छित ते चढ़ियो। मतिलबु त ही छित ते चढ़ियो। हिते ॾिसो, ऑन मतिलबु ते पाण पोइ क्लास में सिखियासीं त ऑन जी जाइ ते पाण सिंधी में ते जो इस्तेमालु कंदा आहियूं। ही छित ते चढ़ियो, लेकिन ही छित ते हली करे चढ़ियो, मतिलबु असां इन खे मूवमेंट में ॾिठो त हिन लाइ असीं हिते ऑन टू जो इस्तेमालु कयोसीं। तंहिंखां पोइ असां वटि आहे लेट्स स्टेप ऑन टू द डांस फ्लोर। हिते बि डांस फ्लोर लाइ विया, लेकिन इन खे बि असीं हलंदे या मूवमेंट में ॾिठो, तंहिं कारण असीं हिते ऑन टू जो इस्तेमालु कयोसीं। ऐं लास्ट एग्ज़ाम्पल असां वटि आहे ही स्टॉप्ड फ्रॉम द ट्रेन ऑन टू द प्लेटफॉर्म। ही रेलगाॾी तां लही करे प्लेटफॉर्म ते बीठो। हाणे हिते ॾिसो ते आहे, लेकिन ही रेलगाॾी मां लथो हुयो, मूवमेंट में हुयो, तंहिं सबबु हिते असीं ऑन टू जो इस्तेमालु कयोसीं। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे ऑन टू जो इस्तेमालु पहिरियों रूल समझ अची चुको हूंदो। पहिरें रूल में असां इहो चयोसीं त ऑन जी जाइ ते बि असीं ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं, लेकिन तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का शइ मूवमेंट में अची कंहिं शइ ते वेहे या कंहिं शइ ते अची चढ़े त हुन जाइ ते पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। एतिरे ताईं तव्हांखे क्लियर आहे। हाणे पाण ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 2 जी। यूज़ ऑन टू वेन यू मीन फुली अवेयर, मतिलबु त ऑन टू जो इस्तेमालु असीं तॾहिं बि करे सघूं था जॾहिं असांखे कंहिं शइ जे मुतलिक़ कंप्लीट इंफॉर्मेशन हुजे त हुन जाइ ते बि पाण ऑन टू जो इस्तेमालु करे सघूं था। असांजे चवण जो मतिलबु इहो आहे त रूल नंबर 2 में असां इहो सिखंदासीं, जेकॾहिं असांखे कंहिं शइ जी कंप्लीट इंफॉर्मेशन आहे, कंप्लीट उन जे मुतलिक़ मालूमात आहे,
तो उन जाइ ते बि पाण ऑन टू जो इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं इन जे लाइ बि एग्ज़ाम्पल ॾिसूं था। आई नो ऑन टू यूअर स्कीम, ऐं तव्हांजी स्कीम बाबति ॼाणा थो, मतिलबु त मूंखे तव्हांजी स्कीम बाबति कंप्लीट इंफॉर्मेशन आहे, त इन लाइ पाण हिते ऑन टू जो इस्तेमालु कयोसीं। तंहिंखां पोइ आहे ही कैंसिल द सरप्राइज़ पार्टी, हिन सरप्राइज़ पार्टी खे कैंसिल कयो। वेन ही कम टू नो दैट, जॾहिं हिनखे इहो ख़बर पई वी वर ऑन टू हिज सरप्राइज़, असांखे इन जी सरप्राइज़ जे बाबति ख़बर हुई, मतिलबु त असांखे इन जे सरप्राइज़ बाबति मुकमल ख़बर हुई, तंहिं सबबु असीं हिते ऑन टू जो इस्तेमालु कयोसीं। अॼु वारी ही कंप्लीट क्लास पंहिंजी ऑन टू जे मुतलिक़ हुई, जंहिंमें पाण ऑन टू जा ॿ मुख़्तलिफ़ तरह जा यूज़ सिखिया, जंहिंमें पाण पहिरें नंबर ते ऑन जी जाइ ते ऑन टू जे इस्तेमालु बाबति सिखियोसीं। जीअं त का शइ कंहिं शइ जे मथे पियल हुजे त उते पाण ऑन जो इस्तेमालु कंदा आहियूं, लेकिन जेकॾहिं उहा शइ मूवमेंट में अची उते पवे तॾहिं असीं ऑन टू जो इस्तेमालु कंदासीं। इहो असांजो पहिरें रूल हो। ऐं ॿिए रूल में इहो चयो वियो त जॾहिं असांखे कंहिं बाबति कंप्लीट इंफॉर्मेशन हुजे, कंप्लीट मालूमात हुजे, त उते बि पाण ऑन टू जो इस्तेमालु करे सघूं था। ही हुई पंहिंजी अॼु वारी क्लास। हिन क्लास में पाण ऑन टू खे डिटेल में सम्झो, त उम्मीद कंदा आहियूं अव्हांखे ही क्लास पसंदि आई हूंदी। जेकॾहिं इहो ई क्लास अव्हां लाइ इंफॉर्मेटिव रही हुजे त इन वीडियो खे लाइक करे छॾियो। इनशाला हाणे पाण अव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घट बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची